अस्सलाम वालेकुम। ईद नसरात। अक्सर तौर ते माण्हू दाऊं कंदा आहिनि गुरबत जूं, इल्म जी घटिताई जूं या ॿियनि ॻाल्हियूं, पर हिकिड़ो बहितरीनु मिसाल मुंहिंजे हमेशह ज़हन में हूंदो आहे, यादि ईंदो आहे। मिसाल इहो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन सदाईं साईं जिन अलाह साईं सां पूरे सीना ते वञी ॻाल्हाईंदा हुआ ऐं समूरियूं ॻाल्हियूं जेके बि ज़माने जूं हूंदियूं अलाह साईं सां हुनजो ज़िक्र कंदा हुआ ॿुधाईंदा। त हिकु भेरे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन वञनि पिया रस्ते सां, त उते साईं जिन खे हिकिड़ो शाहूकार शख़्स मिलियो, उहो ॾाढो मशहूरु शाहूकार हुयो ऐं बसि गिरदाईअ में हुनजो वॾो नाम हो, वॾी इज़त हुई, वॾी शोहरत हुई। त उन शाहूकार चयो त अलाह साईं सां, हे मूसा अलैहिस्सलाम वञो था तव्हां, त पोइ अलाह साईं खे चयो त मूंखे रोज़ी घणी मिली वई आहे, हाणे बसि मूंखे वधीक रोज़ी न, मूंखे गंज आहे, त मुंहिंजो इहो नियापो तव्हां अलाह साईं ताईं पहुचायो। उन वक़्तु मूसा अलैहिस्सलाम चयो ठीकु आहे, मां वञा थो ऐं मां तुंहिंजो नियापो अलाह साईं ताईं पहुचायो। तॾहिं मूसा अलैहिस्सलाम जन अॻिते रवाना थिया त हिकिड़ो वण हुयो, सुकल वण हुयो, उन वण जे हेठां हिकिड़ो माण्हू वेठो हुयो, ग़रीब हुयो ॾाढो। उन ग़रीब माण्हूअ चयो त हे मूसा, वञूं था पिया तव्हां अलाह साईं सां ॻाल्हाइण जे लाइ पूरे सीना ते, त महिरबानी करे मुंहिंजो नियापो बि अलाह साईं ताईं पहुचायो, त मूंखे कुझु न कुझु खाइण लाइ मिले, छो मां ॾाढो ग़रीब आहियां, सफ़ा जेको बि आहे मूंखे अलाह। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं अलाह साईं जिन वटि पहुता, पूरे सीना ते पहुता, त अलाह साईं जिन सां कचहरी करण जो शुरू कई। त शाहूकार जी ॻाल्हि ॿुधाइनि त शाहूकार चए थो मूंखे घणो कुझु मिली वियो आहे ऐं हाणे मूंखे तव्हांजे पास घटि। त अलाह साईं हुनखे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे चयो त उन शाहूकार खे चयो त शुकुर करणु छॾे ॾिए, त हुनजी रोज़ी पाण ई घणेई घटि। वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन हुन ग़रीब माण्हूअ जो ज़िक्र कयो त इहो ग़रीब माण्हू आहे जेको चए थो त मूंखे रोज़ी घटि आहे, मुंहिंजी रोज़ीअ में इज़ाफ़ो कयो। त अलाह साईं चयुसि त हे मूसा, उन ग़रीब खे चयो वञे त शुकुर करणु शुरू करे, त हुनखे रोज़ी कुशादी थींदी ऐं रोज़ी हुनखे जाम मिलंदी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन वापसि आया घर ॾे, त रस्ते ते उहो साॻियो ई ग़रीब माण्हू ॾिठो थियो, त हुन ग़रीब माण्हूअ चयसि त हे मूसा, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि पहुचाई अलाह साईं ताईं? हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन चयो त हा मूं पहुचाई। चई अलाह साईं छा चयो? चई अलाह साईं चयो त शुकुर करणु शुरू कर, त तोखे अञा वधीक मिलंदो। त हुन चयो मूंखे आहे ई कुझु कोन, मां शुकुर कहिड़ो कयां, अञा ईअं थी हवा जो झूठो जो आयो, जेका हुनजी पुराणी कमीस हुई उहा बि हवा में। जॾहिं शाहूकार वटि पहुतो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे हुन शाहूकार शख़्स चयो त तव्हां अलाह साईं मुंहिंजी ॻाल्हि पहुचाई अलाह साईं ताईं? त हुन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन हुनखे चयो त अलाह साईं चवे थो त शुकुर करणु छॾे ॾे, तूं शुकुर बंदि कर, त तुंहिंजी रोज़ी पाण ई ॼाणे बंदि। की न, मूंखे अलाए केॾो कुझु अलाह साईं ॾिनो आहे, मां शुकुर करणु ख़तमु ई न कंदो। त जेकॾहिं तव्हां कंहिं शइ खे वधीक हासिलु करणु चाहियो था, वधीक हुनखे पाइणु चाहियो था, त शुकुर हिकु बहितरीनु ज़रियो। तव्हांखे कुझु बि न हुजे, सुबुह जो माण्हू निंड मां उथे थो, अलाए केतिरा माण्हू निंड मां जागण महिल ऐं अॻ में ई जेको आहे सो रवाना थी चुका हूंदा आहिनि, हीअ दुनिया छॾे। त तव्हां असां सुठे नमूने सां उथूं था, जाॻूं था, शुकुर करणु घुरिजे ऐं उन सां ई असांजी रोज़ीअ में इज़ाफ़ो थींदो, असांजी इज़त में इज़ाफ़ो थींदो ऐं हर शइ वधीक जेको आहे बहितर। अलाह साईं असांखे सिधे रस्ते ते हलाए ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़